नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कपरो जे हथونगो रोड ते ॼातल चोर प्रिंस आटोज जे दुकान जी छित टोड़े स्पीर पार्ट्स जो सामान ऐं रोक रक़म चोरी करे विया। दुकानदार असगर अली जो चवण आहे त 35 खां 40,000 जो सामान चोरी थियो आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कपरो जे हथونगो रोड ते ॼातल चोर प्रिंस आटोज जे दुकान जी छित टोड़े स्पीर पार्ट्स जो सामान ऐं रोक रक़म चोरी करे विया। दुकानदार असगर अली जो चवण आहे त 35 खां 40,000 जो सामान चोरी थियो आहे। दुकान जा 7:30 बजे ये चीज ॾिसूं तो फाटी पई सामान किरो पियो सॼो ते सामान ॾिठो तो सामान आहे कोन खानो खोलियो पैसनि जो हुनमें पैसा कोन आहिनि असांखे कहिड़ा दुश्मनी आहे कोन पर असांजी दुकान जी चोरी सामान खणी आया पैसा गले में हुआ 5-6 हज़ार रुपये गले में हुआ 30-32 हज़ार रुपये जो सामान वॾो जेको सामान उहो खणी आया नंढे सामान जा